तो इन वक्त असां मौजूद है रेस करमुला खान निज़ामानी। असां उनका मौक़ू वठां थी जेका 31 तारीख़ ते रैली निकिरी रही है मातली में मंशा के खिलाफ़। तो पाण उन मौक़ुफ़ ते कहिड़ो मौक़ुफ़ था ॾियनि पाण? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां जेको ही मिशन खयो आहे काज़ी अब्दुल वहाब अब्बासी सां गॾु वाइस चेयरमैन ॿिया असांजा दोस्त आहिनि उन्हनि सां गॾिजी ऐं असां बाक़ाइदे असांजा जेके माण्हू शरीक थींदा आहिनि में मिशन में मंशा जे ख़िलाफ़ बदअमनीअ जे ख़िलाफ़ ऐं असां हुन सां आऊं गॾु आहियां ऐं असांजा माण्हू बि हुन सां इंशाअल्लाह गॾु आहिनि ऐं गॾु हूंदासीं। महिरबानी सर। अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तो सुभाणे 31 तारीख़ ते मातली शहर में 31 जुलाई मातली शहर में जुमे जे ॾींहुं 4 बजे की रैली निकली रही है मंशात खां पाक मातली। इन हवाले से असां वटि मातली जो मोजिज़ शख्सियत ऐं मातली जो वाइस चेयरमैन मोहतरम जनाब काज़ी वहाब साहब जन मौजूद हैं। असीं साईं जिन खां पुछंदासीं त जेका सुभाणे रैली है ही जागृत रैली है ऐं इन रैली के हवाले से मातली वासियुनि खे तव्हां कहिड़ो पैगाम था ॾियो? महिरबानी ताहिर गंगेजो साहब, तव्हां मूंखां मौक़ुफ़ वठो पिया। असल में त हाणे मुंहिंजे ख़्याल में सॼे शहर खे ख़बर पइजी वई है ऐं असीं जेका एंटी ड्रग्स कमेटी जेका आहे जंहिंमें नौजवान आहिनि वकील ज़ाहिद चद्दड़ साहब ऐं असां समूरा गॾिजी जेतिरे क़दुरु माण्हुनि ॾांहुं विया आहियूं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ॾांहुं, शागिर्दनि ॾांहुं, उस्तादनि ॾांहुं, जेके बि शहरवासी आहिनि, वापारी आहिनि, मोददीन आहिनि ऐं उन्हनि जेको असांखे तमामु घणी मोट ॾिनी आहे। छो त सूरत हाल जेका आहे शहर जी बदअमनी तमामु घणी आहे। चोरियूं, ठगियूं ऐं मोबाइल जूं फुरियूं ऐं जेको हिते मंशात उन में घणे क़दुरु जेको आईसी जो नशो आहे उहो तमामु घणो आहे। आईसी जो नशो जंहिंमें गैरत, हया ऐं ख़ौफ़ ख़तमु थियो वञे ऐं उहे जेको आहे त तव्हां ॾिसंदा पंहिंजी माइरुनि सां, पंहिंजी भेनरुनि सां ऐं पाड़े वारनि सां ऐं उहो हिकिड़ो हिन धरती ते ई ॿार आहिनि ऐं उहो असांजो जेको आहे नसुल तमामु घणो वधे पियो ऐं आईसी नशे ते को बि कंट्रोल कोन्हे ऐं ॿिया बि नशा पंहिंजी जाइ ते तमामु घणा आहिनि ऐं तंहिं करे असां इहा सुजागी मुहिम लाइ माण्हुनि में निकितासीं ऐं मूंखे त यकीन आहे त जेको आहे सो जेका माण्हू असांखे मोट ॾियनि पिया, जेका बिरादरी असांखे मोट ॾिए पई त उन मंझां लॻे थो त सुभाणे हज़ारनि जी तइदाद में माण्हू पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा। असीं कंहिंजे ख़िलाफ़ कोन आहियूं, असीं चाहियूं था मातली जा धणी, मातली जा शहरी थियनि, मातली जूं बिरादरियूं थियनि, उहे अचनि ऐं जेको आहे हिन शहर में अमन अमान जी सूरत हाल लाइ ऐं मंशात खे ख़तमु करण लाइ पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कनि। ईअं न थिए जे हिते अचनि ऑफिसर, ऐं कंहिं पुलिस ऑफिसर जे ख़िलाफ़ कोन्हे, हिन में सुठा बि हूंदा पर हिते को अचे असीं उन्हनि खे हार पारायूं ऐं हितां जेको आहे सो माना हुनखे वॾियूं इज़तूं ॾियूं, तहलकात रखूं ऐं पोइ वरी जेको आहे त उहो ऑफिसर साहिब हितां जेको आहे सो गाॾियूं वठे, बंगला ठाराए ऐं उहो खणी वञी असीं शहरी ॾिसंदा रहिजी वञूं हलिया ऐं असां जेको आहे सो माना कंध हेठि करे वेठा हुजूं। पर असीं चाहियूं था हाणे ईअं थियणु असीं कोन ॾींदासीं। शहर जी असीं मालिकी कंदासीं, वारसी कंदासीं। सभु माण्हू हर मकतब फ़िक्र सां तइल्लुक़ रखंदड़ माण्हू, मज़हबी माण्हू, उस्ताद, शागिर्द, अदीब, दानिश्वर, इंजीनियर, वकील, डॉक्टर जेके बि आहिनि उहे सभु जा सभु गॾिजी इंशाअल्लाह मातली जी वारसी कंदा ऐं असीं इंशाअल्लाह इन जेको प्रोग्राम असां जेको रखियो आहे उन में ई शरीक थींदा वधि खां वधि ऐं असीं इन प्रोग्राम खे कामयाबु कंदासीं ऐं इन खे असीं इन जदोजहद खे छॾींदासीं कोन। इन जदोजहद खां पोइ बि असां प्लानिंग कंदासीं। सभु जेका एंटी ड्रग्स कमेटी आहे जंहिंमें माण्हू वेठल आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ कमु रखंदासीं ऐं कमेटियूं ठाहींदासीं। मुमकिन आहे त असां वार्ड वाइज़ जेको आहे सो माना उन्हनि माण्हू जेके मौजूद आहिनि वार्डनि जा उन्हनि जूं कमेटियूं ठाहियूं जेके निशानदेही कनि ऐं जिथे मंशियात हले थी या जिथे आईसी या मवाली आहिनि कंट्रोल कीअं कजे ऐं निशानदेही कीअं कजे ऐं इन क़िस्म जो सिस्टम वधीक जेके बि दोस्त असां सां गॾु हूंदा उन्हनि जे रायनि सां असीं इन क़िस्म जी जेको आहे कम खे अञा अॻियां वधाईंदासीं। असांखे वॾियूं उमेदूं आहिनि त मातली जा माण्हू जेकॾहिं शहर में गॾिजी हलिया सभु जा सभु त न फ़क़ति जेको आहे सो को बि दादागिरी मस्ती ऐं शहर खे यरगमाल करे कोन थो सघे ऐं उन जा धणी असीं वेठा आहियूं
इंशाल्लाह सुठी सूरत हाल थींदी। मूंखे माण्हुनि जी अखियुनि में चमक नज़र अचे पई, माण्हू निकिरण लाइ तयारु आहिनि, मातली जा माण्हू पुरअमन आहिनि, मातली जा माण्हू अमन चाहिनि था ऐं इंशाल्लाह कामयाब थींदासीं ऐं कामयाबी असांजा कदम चुमंदी। महिरबानी गाई साहब, ही तमामु बहितरीनु मौक़ुफ़ आहे त ही आइस जो नशो हिकिड़ो बेहया नशो चई सघिजे थो। कि नशे पीअण खां पोइ ऐं उन नशे जो आदी थियण खां पोइ उन मवाली में बिल्कुलु हया शर्म ख़तमु थी वेंदी आहे, नंढे वॾे जो अदब ख़तमु थी वेंदो आहे। पंहिंजी वालदा हुजे चाहे पंहिंजो वालिद हुजे, उन ते तशदुद कंदे उहो कोन घुसंदो आहे। त हुननि जो दीन ईमान सिर्फ़ु सिर्फ़ु पैसो हूंदो आहे त असांखे पैसो मिले त असां पंहिंजो नशे जी जेका आदत आहे, नशे जी जेका असांखे ॿाड़ आहे, उहा पूरी करे सघूं। इन करे असां तमामु मातली वासियुनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन अहिड़ी रैली जेका सुभाणे 31 तारीख़ ते फलकारा चौका निकिरी रही आहे, 31 जुलाई ते, त इन में वधि में वधि शरीक थी ऐं जेको पुरअमन रैली में शिरकत करे त अहिड़े नशे जे ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ जेको आहे आला ऐवाननि ताईं पुॼाइनि त जीअं ही नशो जेको आहे असां हितां पहाड़ खां ख़तमु करे सघूं। ऐं ही नशो जेको आहे सो तमामु बेकार नशो, थर्ड क्लास नशो, ऐं एसि ताईं चई सघिजे थो त जेको ही अहिड़ो नशो आहे जंहिंमें ज़िंदगी त वञे थी पर उहो पाण त मरे थो आइस मवाली, पर पंहिंजो सॼो घर तबाह करे छॾे थो, पंहिंजनि माइटनि खे मारे छॾे थो। इन करे असां इहा ई कोशिशि कंदासीं, मातली वासियुनि खे बि इहो चवंदासीं कि बराए महिरबानी पंहिंजी ईंदड़ नस्ल खे बचाइण जे लाइ हिन रैली में वधि में वधि शरीक करियो ऐं आइस खां, ड्रग्स खां, चर्स खां, मुख़्तलिफ़ नशनि खां मातली खे पाक करे सघूं। त जेको हिकिड़ी मुहिम हलाए रहिया आहियूं आइस ऐं ड्रग्स जे ख़िलाफ़, त उनजी जेको आहे सुभाणे 31 अगस्त जुमे जे ॾींहुं शाम जो 4 बजे जेका आहे फलकारा चौक ॾाढी बस स्टॉप ताईं जी हिकिड़ी ख़ुशूसन असां रैली कढूं था। इन में तमामु मातलीअ जेके मौजूद शख़्सियत आहिनि ऐं जेके बि असांजा यूथ या नौजवान आहिनि, स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि सभिनि खे शिरकत जे लाइ अपील कजे थी त भरपूर असां सां गॾु असांजो साथ ॾियो ऐं आइस ऐं ड्रग्स जे जेको आहे उनजो ख़ात्मो कयो वञे। थैंक यू।